बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध में बल्दियाती इलेक्शन जो माहौल है ऐं इलेक्शनूं थियण ॾांहुं वञनि पियूं ऐं मुख़्तलिफ़ फेज़ आहिनि, फेज़ 1 फेज़ 2। त टंडो अलाहियार ज़िलो तमामु हिकिड़ो सिंध में अहम ज़िलो आहे ऐं तमामु घणियूं उन में धुरियूं उते इन्वॉल्व आहिनि, जंहिंमें सियासी समाजी ऐं उतां जूं राजूणी। त टंडो अलाहियार जी हिकिड़ी अहम शख़्सियत सियासी घराणो जंहिंजो तमामु सियासत में वॾो किरदारु रहियो आहे पंहिंजे ज़िले जे अंदरि, सरदार हाजी ख़ैर मोहम्मद खोखर साहब, जेके हिन वक़्तु रूह रवां आहिनि उतां जे राजूणी इतिहाद जो। त असां हाजी ख़ैर मोहम्मद खोखर साहब सां टंडो अलाहियार जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हि कंदासीं। अस्सलाम वालेकुम हाजी साहब। असां टंडो अलाहियार में जेका सियासी सूरत हाल आहे उन में पार्टियूं हिकिड़े पासे आहिनि, पर राज सॼो उन ते तव्हांजो वधीक असरु नज़र अचे थो। त सियासी सूरत हाल हिन वक़्तु उते छा आहे? बल्दियाती इलेक्शन उहा घर घर में वेझाई में आहे। यूनियन काउंसिल में 7-7-8 मेंबर था थियनि, चेयरमैन, वाइस चेयरमैन, डिस्ट्रिक्ट नाज़िम, काउंसलर, मख़सूस सीटूं आहिनि। जी हाणे एरिया नंढी हूंदी आहे, किथे किथे टाउन आहिनि, पर किथे यूनियन काउंसिल न, एवरेज में यूनियन काउंसिल्स हूंदियूं आहिनि। त हुन में था अचूं त हर माण्हू हिन में घर घर में ख़्वाहिश रखंदल आहे, कैंडिडेट वधीक था थियनि। पुराणे दौर में अॼु में बि जिदत आहे, फ़र्क़ु आहे। सिर्फ़ु हिकिड़ी इलेक्शन बलूचिस्तान जी जेका ख़तमु थी आहे उन जी रिज़ल्ट तव्हां वठो, उन में ॾिसो त सभु जमायतूं आहिनि, का बि जमायत कोई हिते कान्हे का, पर आज़ादु जेके माण्हू फॉर्म भरिया, आज़ादु जेके बीठा आहिनि उन्हनि जो तइदादु हुननि खां ॿीणो आहे, मथे आहे। हाणे उहा शइ बि हिन बल्दियात में अचे थी। वॾियुनि इलेक्शन में एरियाऊं वॾियूं आहिनि, हर कंहिंजे वस खां किसो मथे आहे। पोइ जेके बि उते जा पार्टियूं आहिनि ख़िदमत कनि थियूं, मुख़्तलिफ़ आहिनि, त एंटी सिस्टम बि आहे। त हिन वक़्तु बल्दियाती इलेक्शन जेके हलनि पियूं, स्टार्ट थी वियूं आहिनि, कुझु माहौल अहिड़ो बीठो जंहिंमें माण्हू महसूसु पियो कयो त मथां मुलतवी न थी वञे। मीडिया में बि अची वियो सभिनी पार्टियुनि जा जेके बि लीडर आहिनि, मिनिस्टर जेका ऑन सीट ते वेठा आहिनि, उन्हनि बि अप्लाई कयो कोर्टुनि में त भई वक़्तु अहिड़ो आहे, गर्मियूं आहिनि, हालतूं सही न आहिनि, त कुझु टाइम ॾिनो वञे। पर अदालत अञा ताईं हुनखे क्लियर कोन कयो, इलेक्शन जो माहौल हले पियो। उहा हिकिड़ी सूरत हाल आहे सभु इहा बि नज़र अचे पई त माण्हुनि खे गुमराह कजे, कंफ्यूज़ कजे ऐं पंहिंजनि मफ़ादनि वारा जेके रिज़ल्ट नतीजा उहे हासिलु कजनि। हिकिड़ी ईअं चऊं त सियासी पार्टियुनि जी का चालाकी? सर उन ते ॻाल्हाइजे त इलाही ॻाल्हाए सघिजे थो, पर कंहिं ते तनक़ीद आऊं कोन कंदो आहियां। सभु शइ तव्हांजे असांजे माण्हुनि जे अॻियां पई आहे। जो किरदारु आहे, किरदारु तव्हांजो थोरे ई अरसे में ज़ाहिर थी वेंदो आहे। सियासत माना ख़िदमत, ख़िदमत में लालच कयो त उन जी रिज़ल्ट थोरो डाउन थींदी। हाणे था अचूं त हीअ बल्दियाती इलेक्शन्स आहिनि, हींअर असां वटि बि माण्हू आया, वेठा आहियूं जंहिं जॻह ते तव्हां जिते रहो था उते सभिनी जो मूडो त असीं आज़ादु इलेक्शन कंदासीं। उहे माण्हू जेके पार्टी में 20-20 साल, 25-25, 30-30, 40 साल वारा बि आहिनि, उहे बि हिन वक़्तु आज़ादु फार्म पिया भरियूं। असीं बल्दियाती इलेक्शन आज़ादु कंदासीं। पार्टी टिकेटूं बि ॾियनि पियूं, मुख़्तलिफ़ ॾियनि पियूं। पीपल्स पार्टी आहे, जमायत इस्लामी आहे, PTI आहे, या नंढियूं वॾियूं फंक्शनल आहिनि, सभु को पंहिंजा पंहिंजा ग्रुप बीहारे वियो। पर आज़ादु जो जेको आहे तइदादु हिन बारे में वधीक पियो अचे। इन जो मक़सदु सियासी पार्टियूं पंहिंजी साख जेका आहे अवाम में विञाए चुकियूं आहिनि। सर उन ते त हीउ सॼो सिस्टम ठहे पियो। अच्छा, असां जेका इलेक्शन जनरल थी उन में तव्हां सूबाई सीट जा उम्मीदवार हुयो ऐं जहिड़ो कल्ह हिकिड़ो तासुर इहो आहे त तव्हां खटियल हुयो। त हिन वक़्तु तव्हांजी पोज़ीशन पंहिंजी छा आहे ऐं पंहिंजो तव्हांजो जेको ग्रुप आहे उन जी सॼी टंडे अलाहियार ज़िले जे अंदरि छा सूरत हाल आहे? ॾिसो सर, आउं पंहिंजो पाण ते नथो ॻाल्हाए सघां।
मुनासिब कोन्हे को। इलेक्शन में तव्हां बीहो त तव्हांजी रिज़ल्ट जेका आहे तव्हांजे किरदार जो जेको आहे सो शीट ॿाहिरि ॾिए थी। पोइ इलेक्शन में मुंहिंजी महिरबानियूं एहसान उन्हनि जा एतमाद कयनि, जी हाँ। ठीकु आहे, हुन ते वधीक नथो ॻाल्हायां, पर सभिनी खे ख़बर आहे त छा पोज़ीशन आहे, ठीकु। ऐं जेके हदबंदियूं कयूं अथनि उन मां तव्हां केतिरे क़दुरु मुतमइन आहियो? सर पॉपुलेशन वधंदी थी वञे त अॻे यूनियन काउंसिल में वॾियूं एरियाऊं हुयूं, हींअर पॉपुलेशन वधंदी नंढियूं नंढियूं में कंदा था अचनि, ठीकु आहे, उन सां बि को फ़र्क़ु कोन थो पए, उहा बि सुठी आहे, ख़राबु कान्हे का ॻाल्हि। अच्छा, टंडो अलाहिर जेको शहर आहे उते हिकिड़ो अल्ताफ़ जिसकाणी जे मर्डर खां पोइ हिकिड़ी सिचुएशन पैदा थी, ॼण उर्दू स्पीकिंग अलॻि हुजनि, सिंधी अलॻि हुजनि, पर तव्हांजो उते हिकिड़ो किरदारु अहिड़ो रहियो इन्हनि धुरियुनि खे ठाहिण वारो, ऐं नस्ली या ॿोली जे बुनियाद ते जेका नफ़रत हुई उहा तव्हां घटि कराई, त इन जो बलदियाती इलेक्शन ते छा असरु थी सघे थो? ॾिसो सर, कुझु बि जेको असांजो बि किरदारु रहियो आहे, तव्हांखे ख़बर आहे पोइ 2005 में बि इलेक्शन कई, तहसील ते आउं आयुसि, जी हाँ। त उन में MQM सां मुंहिंजी इलेक्शन हुई। पीपुल्स पार्टी टंडो अलियार मां पंहिंजो कैंडिडेट कोन बीहारियो, सॼी सपोर्ट कई बाबा MQM असांखे ॾे डिस्ट्रिक्ट ते, तहसील में पाण बीहो, असांजे पीपुल्स पार्टी जो माण्हू तव्हां सां गॾु जे साम्हूं कोन हूंदो। बेशक। 2 ग्रुप हिकिड़ो खोखर बीठल आहे ऐं आज़ाद हिसाब सां असीं ॿई जॉइंट गॾिजी था इलेक्शन करियूं, उन में बि अलाह जी महिरबानी थी, मूंखे इज़त माण्हू ॾिनी, ऐं 5 साल रहियुसि। हाणे उन में मुंहिंजो पंहिंजो किरदारु आहे, उन ते न ॻाल्हायां, तव्हां भले टंडो MQM वारनि सां ॻाल्हायो, पुछो उर्दू स्पीकिंग, जेतिरो उन्हनि जी वेझड़ाई मूंसां आहे हिन वक़्तु, उन वक़्तु बि उहा उतां जे अवाम खां पुछो। जेकॾहिं पीपुल्स पार्टी MQM में मथी सतह ते इतिहाद थी थो वञे त तव्हां छा था सम्झो त जेको टंडे अलाहिर जी उर्दू स्पीकिंग आहे उहो तव्हां सां गॾु बीहंदी या सियासी हवाले सां तव्हां खां अलॻि बीहंदी? ॾिसो सर, MQM में सिर्फ़ु MQM कान्हे, जी हाँ। उर्दू स्पीकिंग काफ़ी आज़ादु थी आहे। हिन वारे में टंडो अलियार मां फस्ट टाइम कराची जो जलसो थियो इमरान ख़ान जो, उन में नौजवान नियाणियूं पुट रैलियूं करे था विया आहिनि MQM जी एरिया मां। बिल्कुलु। त हाणे इहे सभु शयूं असांजे साम्हूं आहिनि, वक़्त सां गॾु तब्दीलियूं बि अचनि थियूं। अच्छा, PTI जी जनरली तौर ते सिंध में का एॾी कराची शहर खां सवाइ का एॾी वॾी PTI जो एतिरी अहमियत कान्हे, अहमियत कोन्हे। जेकॾहिं थर में ॾिसे त शाह महमूद कुरैशी जा मुरीद आहिनि, उहो PTI न आहे, उहा ज़ातियात जुदा शइ आहे। जुदा आहे। त टंडे अलाहिर में PTI जी जेका सूरत हाल आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, एंटी वोट आहे, NTPP एंटी इमरान, हर कंहिं एंटी ॿियनि जे, त उहे जेॾी महिल भेजंदा तेॾी महिल एंटी वोट त ज़ाहिर आहे ॿिए पासे वञे थो, जुदा जुदा रस्ता आहिनि। मेजॉरिटी में त पार्टी पीपुल्स पार्टी रही आहे उते पोएं वक़्त खां वठी यकी, कुझु शहर नंढी आहे, पॉपुलेशन एतिरी वॾी उर्दू स्पीकिंग जी कान्हे का, तंहिंजे करे, पर सिटी जेका आहे और हींअर बि जेको आहे पोएं वक़्त में बि MPS वोट कोन खणी सघी आहे। PTI जो कैंडिडेट जेको बीठो 35-36 हज़ार वोट खयंसि। मतिलबु जेका पाणी जी सूरत हाल आहे सिंध में हींअर तमामु घणो सोकेड़ो आहे, ऐं बलदियाती इलेक्शन्स बि आहिनि, त इन जा बलदियाती इलेक्शन ते असरात छा पवंदा पाणी जी खोट जा? ॾिसो सर, पाणी जी खोट तमामु घणी रही आहे हिन साल, एॾी पोयनि वक़्तनि में बि रही आहे। जी हाँ। 93 में रही आहे, 61 में रही आहे, कॾहिं कॾहिं कुदरती मामला थियनि था, पोइ उहे त रब जे हथ में आहिनि, कुझु सिलसिला गवर्नमेंट जे बि हथ में आहिनि, जेकॾहिं कंट्रोल करे सभिनी इक्वल करे थोरो घणो पियो रड़ंदो पाणी ट्रेलुनि ताईं पहुचंदो ख़ैर, पर हीउ साल बि ॾाढो ॾुखियो गुज़रियो आहे, अञा ताईं का बरसाति कान आई आहे। वरी बि शुक्र आहे किन किन जॻहियुनि ते ट्यूबवेल मिठा आहिनि, उन में माण्हू 2 महीना 3 महीना पंहिंजी फसल खे बचायो वञनि था, यील्ड घटिजंदियूं तेसीं अचो थो वञे हू पाणी कवरिंग थिए थी। अच्छा, आबादकारनि जा जेके मसइला आहिनि उहे न सिर्फ़ु पाणी सां आहिनि, पर उन्हनि खे
जेको उहे अघु बि मुनासिबु नथा मिलनि, त इहा बि हिकिड़ी माण्हुनि में चिड़ ऐं बेज़ारी आहे। सख़्तु बेज़ारी आहे। ॾिसो न विच में जेको असांजे फर्टिलाइज़र आहिनि उहे एॾा महांगा करे छॾियनि, मार्केट में साइड करे छॾियनि, अफोर्ड नथे करे सघियो माण्हू, त कीअं वठी आऊं पंहिंजे कणिक में हणां, कीअं वठी हींअर कॉटन में हणूं, कीअं गन्ने में हणूं, डबल क़ीमत अदा करणी थी पई। उहो गवर्नमेंट जो कमु आहे कंट्रोल करणु, उन में बि सिलसिलो तव्हांखे ख़बर आहे छा पियो थिए। अच्छा, माज़ी में असां वटि जेको ज़रई ज़मीन उपाइण जा जेके तरीक़ा हुया, जंहिंमें पाणी पंहिंजो हुयो ऐं पाणी ॾियण जो तरीक़ेकार पंहिंजो हुयो, ॿिज बि पंहिंजा हुया, सभु शइ तक़रीबन भाण बि माल जो इस्तेमालु थींदो, का ॿाहिरि ई न वठणी। हिन वक़्तु उहो सॼो निज़ाम चेंज थी वियो आहे। तव्हांजा जेके औज़ार आहिनि हिन जा ज़राअत जा, उहे तव्हांखे ॿाहिरि, पाणी पीआरण जा तरीक़ा ॿाहिरि, हाइब्रिड ॿिज अची विया आहिनि। हाणे ईअं महसूसु थींदो आहे ॼण ज़मीन तव्हांजी हुजे, बाक़ी मर्ज़ी ॿियनि जी हलंदी आहे। ॾिसो सर, हिकिड़ो अर्ज़ु कयां, रिसर्च आहे, रिसर्च जेको पोयों 70 जो दौरु हो, त उन खां अॻे फर्टिलाइज़र असांखे मिलंदो देसी पंहिंजो बाण बन्नी में जेको, पोइ ॿाहिरां अमरीका खां आयो, त उन वक़्त खां वठी इहो सिलसिलो यील्ड बि वधी। पुराणे ज़माने में यील्ड असांजी घटि हूंदी, चांवरनि जी वठो, कणिक जी वठो, एवरीथिंग वठो, त पैदावार घटि हुई। रिसर्च वधंदी थी वञे। हीअ शइ बि तव्हांजी जेका 70 में बि कान हुई, उन खां पोइ जॾहिं आई आहे, उन में रिसर्च केतिरी अची वई आहे, हाणे सॼी दुनिया तव्हांजे हथ में आहे। अहिड़े नमूने एग्रीकल्चर जेको आहे उन में रिसर्च अचे पई, एतिरी रिसर्च अचे पई। हाणे लेवलिंग आहिनि, लेज़र आहिनि, ॿियूं आहिनि शयूं आहिनि, ड्रिप इरीगेशन अची वियूं आहिनि, त पाणी खे बचाव जे लाइ बि नयूं तरीक़ा कारण उन में माण्हू न वेंदो त पोइ तरह अची वेंदो, ऐं एवरेज में माण्हू उन रिसर्च में फ़ाइदो वठंदे एडवांस में वञनि पिया। त उहो अॻिते हली मुस्तक़बिल में इहो असांजे हिन आबादगार लाइ वधि में वधि फ़ाइदेमंद थींदो। जेतिरो बि रिसर्च में अॻिते अचूं पियूं शयूं, सीड आहिनि, हाणे चांवरनि जा जेके अचनि पिया ॿाहिरां सीड जा जेके काइंड्स, उन में केतिरो यील्ड वॾी थी वई आहे, तमामु वॾी, 100 125 मण त वञी तव्हांजो निकितो आहे। हींअर असां वटि हिकिड़ी एरिया आहे, उनमें 80 मण कणिक पर एकड़ लथी आहे, ॿुधो ई कॾहिं कोन हूंदो रिसर्च में। त इहे अञा वधंदियूं वधंदियूं, जीअं जीअं ईंदी ज़ाहिर आहे नई शइ ईंदी, हर को माण्हू चवंदो त आऊं एवरेज वठां, अॻिते थियां, आमदनी अचे। वॾी महिरबानी। थैंक यू। नाज़रीन, टंडो अलाहियार जी मुअज़्ज़िज़ ऐं मोतबर शख़्सियत, सियासी हवाले सां, समाजी हवाले सां सरदार हाजी ख़ैरमंद खोखर साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, ऐं इंतिहाई हिकिड़ियूं काराइतियूं सियासी हवाले सां ऐं हिकिड़े आबादगार हुअण जे हवाले सां। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं, कंहिं ॿी महिमान शख़्स सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।